बहितर ऐं मुनासिब खुराक ऐं आम जिस्मानी हालतुनि में हिकु गाबी 25 खां 32 महीननि जी उमिरि में बलोगत खे पहुचे थी, जॾहिं त ढगी जी ब्रीडिंग लाइ उमिरि ऐं वज़न खे नज़र में रखियो वञे थो। ढगी जे 2 खां 3 भेरा मुसलसिल वहुर जण खां पोइ संदसि लॻ या आर्टिफिशियल इंसीमिनेशन कराइणु घुर्जे। माहिरनि मूजिबि जेकॾहिं का ढगी सुबुह जो वहुर में अचे त उन जो शाम धारे लॻ या EI कराइजे ऐं शाम जो वहुर जण वारी ढगी जो लॻ तोड़े EI जो बहितरीन वक़्तु सुबुह जो ॿुधायो वेंदो आहे। वछ आम तौर ते ढगी खां देर सां बलोगत में ईंदी आहे। संदसि पहिरें वहुर जी उमिरि 28 खां 42 महीननि ताईं ॿुधाई वञे थी, पर उन खां घटि उमिरि जे मेंह तेसी ताईं गब नथी झले जेसी ताईं संदसि वज़न 300 खां 350 किलोग्राम ताईं नथो पहुचे। शुरूआती उमिरि में गैर मयारी खुराक ऐं पालना सबबि बहिराड़ियुनि में मेंह जे बलोगत वारी उमिरि 3 खां 3.5 साल हूंदी आहे। मेंह जे हिकु वहुर खां ॿिए वहुर जो वक़्तु एक ई ॾींहुं हूंदो आहे, जॾहिं त संदसि वहुर 19 खां 20 कलाकनि ताईं जारी रहे थी। मेंह जे लॻ करण जो वक़्तु बि ॻऊं जीअं वहुर में अचण जे तक़रीबन 12 कलाकनि खां पोइ जो हूंदो आहे। ढुकी में या ॻऊं जी पालना। ढुकी मेंह या ॻऊं जे शुरूआती महीननि में खेसि कंहिं ख़ासि या वाधू खुराक जी ज़रूरत न हूंदी आहे। पहिरेट मेंह या ॻऊं खे शुरूआती महीननि में उहा ई खुराक ॾियणु घुर्जे जेका वछ या पाड़ी खे ॾिनी वेंदी आहे, जॾहिं त आख़िरी 3 महीननि में जॾहिं संदसि पेट में मौजूदु फर तेज़ी सां वधंदो आहे, उन ढुकी मेंह या ॻऊं खे 1 खां 2 किलोग्राम वाधू राशन ॾियणु घुर्जे। ढुकपण जे आख़िरी कुझु हफ़्तनि में ढगियुनि तोड़े मेंहनि में आस निकिरण जो अंदेशो रहे थो, जंहिंजा सबब आम करे कब्ज़ जो हुजणु, नमकियात ऐं मादनियात जी खोट या कमज़ोरी हूंदो आहे, जंहिंखां बचण लाइ मुतवाज़िन खुराक ऐं जल्द हज़म थींदड़ खाधो इस्तेमालु कजे। जेकॾहिं आस निकिरण जो मसइलो थी पवे त रसी जी छिकी या टंगड़ी चाढ़णु घुर्जे। अहिड़ी सूरत में वियामण जे वक़्त जो ख़ासि ख़्यालु रखणु घुर्जे त जीअं छिकी जे करे फर निकिरण में का ॾुखियाई पेश न अचे। 20 घंटे जेका आहे असां सार जे हिन जॻह ते ताकी असां हिन खे ॿ किनारा जेके ईंदा त हिन खे झले बि वेंदा ऐं हीअ ॻंढ जेका असां हिन जॻह ते ईंदी ताकी हीअ ॿई पासा जेका हिन खे झले बि ऐं आस जेका असां ॿाहिरि न निकिरे। छिकंदासीं ताकी हीअ जेको चङी तरह हिनखे होल्ड करे बीहे, जिन आस लाइ जानवर अंदरां ज़ोर अचे त आस ॿाहिरि निकिरी न सघे। हाणे ॿई पासा जेके रसनि जी हाणे हिन सां छा जानवर आराम सां पेशाब बि करे सघे थो ऐं हितां छेणे लाहिण वक़्तु छेणो बि निकिरी सघे थो। वियामण वक़्तु एहतियाती तदबीर। वियामण जे 8 खां 10 ॾींहं पहिरीं ढुके जानवर खे अलॻि कमरे या शेड में मुंतक़िल करणु घुर्जे, जंहिंजो फर्श आरामदा, ख़ुश्क ऐं जरासीमनि खां पाक हुजणु घुर्जे। जानवर खे 2 खां 3 दफ़ा ॾींहं में जाचणु घुर्जे। आमतौर ते फर्श जा अॻियां 2 पेर ज़ाहिर थियण जे 2 कलाकनि अंदरि वियामण जो अमल मुकमल थिए थो। जेकॾहिं 2 कलाकनि खां वधीक वक़्तु लॻे त जानवर खे हथरादू मदद ॾियणु घुर्जे। आमतौर ते जानवर खे वियामण में हथरादू मदद जी ज़रूरत न हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं बचीदानी अंदरि फर जी ग़लति पोज़ीशन हुअण सबबि उहा मुश्किल पेश अचे थी, जंहिंजे हल लाइ बिना वक़्तु ज़ाया करण जे कंहिं डॉक्टर खे सॾणु घुर्जे।
वियामण जे 1 खां 2 कलाकनि अंदरि माउ खाइण ऐं पीअण लाइ तयारु हूंदी आहे ऐं खेसि नीम गरम पाणी ऐं चौखर खाराइणु घुरिजे। वियामण खां पोइ कुझु जानवरनि में आस जो निकिरणु, सोतक ऐं ॼर जो फासी पवण जहिड़ा मसइला पेश अची सघनि था, जेके माउ जी सिहत तोड़े पैदावारी सलाहियत ते असरअंदाज़ थी सघनि था। खीर जी पैदावार दौरान जानवर जी खाद खुराक ऐं सार संभाल। आमतौर ते ढगी या मेंह वियामण जे 3 खां 6 हफ़्तनि अंदरि खीर ॾियण जी औज ते पहुचे थी। खीर जे रोज़ानी पैदावार ते मुख़्तलिफ़ शयूं असरअंदाज़ थियनि थियूं, जिन में जानवर जो टहण, हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल थियण, बरसाति, तूफ़ान तोड़े इंतिहाई गरम ऐं थधी मौसम, जानवर जो वहुर में अचणु, थणनि मां मुकमल तौर खीर साफ़ न करणु या जानवर जो बीमार रहणु शामिल आहिनि। सालियानी सुठी पैदावार वठण लाइ मेंह या ढगी खे वियामण जे 2 महीननि खां 3 महीननि जे अंदरि गबराइणु घुरिजे। आमतौर ते सिंध अंदरि 1 वियम खां ॿिए वियम ताईं वक़फ़ो 600 ॾींहनि जो कयो वञे थो, जेको साइंसी बुनियादनि मूजिबि 400 ॾींहनि जे अंदरि हुजणु घुरिजे। ढुकपण जी शुरूआती ॾींहनि में खीर जी पैदावार ते को ख़ासि फ़र्क़ु नथो पवे, पर जीअं जीअं महीना चढ़ंदा वञनि था, खीर जी पैदावार घटिजण लॻे थी। खीर ॾींदड़ जानवर खे मुतवाज़िन खुराक पैदावार जी मुनासिबत सां खाराई वञे ऐं पीअण जो साफ़ पाणी बि हर वक़्तु दस्तियाब करणु घुरिजे, छो त खीर में बि तक़रीबन 87% पाणी मौजूदु हूंदो आहे। खीर ॾुहण जो सही तरीक़ो। मेंह तोड़े गऊं मां खीर ॾुहण हूअं त का मुश्किल ॻाल्हि न आहे, पर खीर ॾुहण वक़्तु कुझु बुनियादी ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिजे त जानवर तोड़े इंसानी सिहत ते बि हाकारी असर पवनि था। सभ खां पहिरीं इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे त जंहिं जॻह ते खीर जी ॾुहाई थियणी हुजे उनखे चङी तरह पाणी सां धोई साफ़ कयो वञे। हिकु बाल्टी या कंहिं थांव में पाणी अंदरि डिटोल जा क़तरा मिलाए उन सां ॾुहाई कंदड़ खे पंहिंजा हथ धोइण घुरिजनि, जंहिं बाद हथनि में जेकॾहिं मुंडी या छलो पातल आहे त उनखे लाहिणु घुरिजे, जो उन सां मेंह जी ओह ते ज़ख़्म वग़ैरह रसी सघे थो। डिटोल मिलियल पाणी सां मेंह जे ओह खे चङी तरह धोई साफ़ कजे। इहो बि ख़्यालु कजे त जंहिं थांव में खीर ॾुधो पियो वञे उहो बि चङी तरह साफ़ हुजे। ॾुहाई करण बैदि थणनि जी साड़े खां बचण लाइ डिपिंग जो तरीक़ो इस्तेमालु करणु घुरिजे। अचो त तव्हांखे ॿुधायूं त इहो सॉल्यूशन कीअं ठहे थो ऐं कीअं इस्तेमालु थिए थो। हीअ अमल तव्हां ॾिसो था त ॾुहाई खां पोइ जेको असांजो थण जेको असां उन ॿोड़ींदा आहियूं, उन लाइ हीअ असां हिकिड़ो सोल्यूशन था ठाहियूं पाणी जो। हिन कप में असां नॉर्मली 250 ml पाणी हिन में विझंदासीं ऐं उन खां पोइ जेका आहे असांजी दवा जेका आमतौर एंटीसेप्टिक जेका आहे सोल्यूशन, को बि पायोडीन जो बि ऐं गिल्सेरिन जेको आहे उनजो बि मार्कसेप्टिक सोल्यूशन जेको आहे 5 cc असां हिन में सोल्यूशन जेको आहे 5 cc असां हिन में विधोसीं ऐं हीउ जेको हाणे तव्हांजो सोल्यूशन जेको आहे सो हीउ तयारु थी वियो। हाणे ॾुहाई खां पोइ असांजो भाॻियो जेको आहे उन थण खे हिन सां ॿोड़ींदो आहे। 3 खां 4 सेकेंडनि ताईं उनजो जेको आहे चइनी थणनि में असां इहो अमल कराईंदा आहियूं, जंहिंसां तव्हांजी जेका बीमारी जेका आहे असांजी जेका आहे साड़ू जी, थण साड़ू जी, उहा जेको आहे उन तक़रीबन 70-80% जेको आहे कंट्रोल थो रहे। हीउ सोल्यूशन तव्हां जेको आहे 6 खां 7 जानवरनि ताईं अमल करे सघो था। वरी तव्हां